इल्म ऐं शऊर जो मर्कज़ सिंध यूनिवर्सिटी जंहिं सिंध जे लखें नौजवाननि खे तइलीम ऐं शऊर ॾेई हिन इदारे पंहिंजे साख बि मञराई आहे त साॻे वक़्तु इल्म जे मालामाल थियल नौजवाननि अॼु शऊर जे दग ते बि आहिनि। सिंध यूनिवर्सिटीअ जे मारवी गर्ल्स हॉस्टल में रहंदड़ शागिर्दियाणियुनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम हुजण जूं काफ़ी अरसे खां शिकायत कंदियूं आयूं आहिनि। हॉस्टल में साफ़ पीअण जो पाणी, सफ़ाई न हुजण तोड़े सिक्योरिटी ऐं ॿियनि ज़रूरी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ नेठ सवें शागिर्दियाणियूं एतिजाजनि रोडनि ते अची वयूं, जंहिं बैदि इंतिज़ामिया शागिर्दियाणियुनि जे एतिजाज बैदि मजबूरन गोॾा खोड़े वरिता। हम स्टूडेंट इन्होंने हमारे बारे में ये कहा कि मारवी हॉस्टल की गर्ल्स बुरी होती है। हमारे कैरेक्टर में ऐसा क्या है जो हम बुरे, कोई हमसे क्यों शादी नहीं करेगा? हमें वो लोग कौन हमें रिप्रेजेंट करती है? पोस्ट हमें रिप्रेजेंट करती है। उसका कैरेक्टर कैसा है जो वो हमारे कैरेक्टर पे बात करती है? उससे हमारी कोई बात देखी है? वो क्या 2 मिनट लेट होते हैं वो कहती है प्राइवेट हॉस्टल में रहो। क्यों? हम यहाँ पैसे नहीं देते? हमारे घर वालों ने यहाँ फीस पे की है ना, हम क्यों रहे प्राइवेट हॉस्टल में? वॉशरूम इतने गंदे होते हैं कि वहाँ जाने तक का दिल नहीं करता। किचन वो गंदा है, किचन में फैसिलिटीज नहीं है, चूल्हे नहीं है, वॉशरूम में पानी नहीं आता है, सफाई नहीं होती। हम अपने रूम की खुद सफाई करते हैं। असां जॾहिं भी प्रोज में पंहिंजी ॻाल्हि खणी था वञूं त कॾहिं भी पानी जो मसलो करे कॾहिं भी थी रहे असांजो मुतालबो ॿुधे ई नथी। टाइमिंग जो 2 मिंट लेट था थियनि न, जेके कम करण वारा आहिनि असांखे चवनि था किथां जी घुमो किथां आया आहियो। हाणे असां स्टूडेंट किथां ईंदासीं? उहे असांजी पूरी ॻाल्हि नथा ॿुधनि। उहे कम करण वारा असांखे ईअं था चवनि। अगरि असांखे पहिरियों रूम में पहिरियों आहे ऐं रूम में असांजी लाइटियूं अहिड़ियूं आहिनि जेको पखो सिर्फ़ु हले थो। राति थधी थिए थी जंहिंमें असांखे सिर्फ़ु सुबुह जो पढ़ी सघूं था कुझु अची। इहो न वरी चऊं था पखो सेट कराए ॾे, चवे थी जेसि ताईं हली एप्लीकेशन ॾियो, जॾहिं कमु थींदो पोइ तव्हांजो कमु थींदो। मारवी हॉस्टल जे शागिर्दियाणियुनि में कावड़ गुस्सो उन करे बि नज़र आयो जॾहिं हिन शागिर्दियाणियुनि खे प्रोवोस्ट जी नाइंसाफ़ी ऐं शागिर्दियाणियुनि खे गैर इख़लाक़ी लफ़्ज़ चई छेड़े विधो हो, जंहिं बैदि एतिजाज में शिदत आई ऐं प्रोवोस्ट हटाई वई, जंहिं ते शागिर्दियाणियुनि पंहिंजे एतिजाज खे कामयाब करार ॾेई छॾियो आहे ऐं शागिर्दियाणियुनि उन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो आहे त हॉस्टल में रहंदड़ शागिर्दियाणी लाइ हिकु महफ़ूज़, साफ़ सुथरो ऐं तइलीमी माहौल यकीनी बणायो वञे। जी, बुनियादी मसला जेके बेसिक फैसिलिटीज़ जा मसला हुआ शुरू खां काफ़ी टाइम खां असां जेको आहे मुतालबा कंदा रहियासीं। नाहिद वटि लिखत में बि ॾिना हुआ असां ऐं साम्हूं वञी लाइव वञी उन सां काफ़ी दफ़ा मीटिंग्स बि थियूं आहिनि ऐं उन्हनि मीटिंग्स में हू असां सां कॾहिं जेके असांजा मुतालबा आहिनि उहे डिस्कस न कंदी हुई, बल्कि छोकिरियुनि खे हैरास कंदी हुई कि आईंदा तव्हां इहे मुतालबा खणी आया आहियो त तव्हांजे पेरेंट्स खे ॿुधाईंदासीं तव्हां सियासत करो पियूं, तव्हां ॿाहिरि छा छा करो थियूं। सो मतिलबु डिफरेंट तरीक़नि सां कॾहिं ब्लैकमेल कंदी हुई, कॾहिं हैरेस कंदी हुई। ईअं थियो त काफ़ी जेके छोकिरियूं हुयूं जिन्हनि फेसबुक ते पोस्ट वग़ैरह कयूं उन्हनि खे पंहिंजी डिसिप्लिन कमेटी वग़ैरह में घुराई। उते अलॻि सां जेके इन जूं 5-6 दोस्त हुयूं जंहिंमें मैडम अमर सिंधु बि हुई, इन्हनि मिली करे उन्हनि छोकिरियुनि खे रेस्टिकेशन जूं धमकियूं बि ॾिनियूं आहिनि, हॉस्टल मां कढण जूं धमकियूं बि ॾिनियूं आहिनि ऐं उन्हनि खे लिखाई बि वरितो अथनि कि हू हाणे कोई अहिड़ी एक्टिविटी या अहिड़ी जेका सियासी एक्टिविटी जेके मुतालबा वग़ैरह आहिनि उन्हनि खां पोइते हटनि थियूं। अक्टूबर 2024 खां उहे मसला हल कोन पिया थियनि। उनखां पोइ मसला हल करण जे बजाए उहे असांखे ॿुधाइनि, अगरि उहे हाणे चवनि था असां वटि बजट कोन हो या असां वटि बजट कोन हूंदो तॾहिं असां मसला हल कोन पिया कया, त उहे असां ॿुधाईंदा, असां सां वेही करे ॻाल्हाईंदा। उन्हनि खे असां इहो कॾहिं बि नथा ॾियूं राइट त उहे अची करे असांजी किरदार कशी कनि, असांखे हिरासा कनि। उहे पाण जेके औरतूं अची करे इहो ॻाल्हाइनि थियूं, जेके हूं त ॻाल्हाइनि थियूं राइट्स ऑफ वुमेन राइट्स ते ॻाल्हाइनि थियूं, औरतुनि ते ॻाल्हाइनि थियूं, औरत मार्च कनि थियूं, औरतुनि जे कमनि में अॻु खां अॻु भरियूं नज़र अचनि थियूं, उहे ई अची करे साॻियूं असां नियाणियुनि खे हिरासा कनि थियूं, असांजी किरदार कशी कनि थियूं। सिंध यूनिवर्सिटीअ जे शागिर्दियाणियुनि जे हिन एतिजाज में जेके नारा हया त अमर सिंधु माफ़ी वठे, उन ई एतिजाज में शागिर्दियाणियुनि असिस्टेंट प्रोफेसर अमर सिंधुअ मथां उहो इल्ज़ाम हयो आहे त हिन शागिर्दियाणियुनि खां गुथा ऐं गैर इख़लाक़ी लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि, जंहिं ते हूअ माफ़ी वठे। शागिर्दियाणियुनि जो चवणु आहे त तइलीम जहिड़े मुक़दस शोबे सां वाॻियल कंहिं बि शख़्स खां अहिड़ो रवैयो हरगिज़ क़ाबिले क़बूल न आहे। शागिर्दियाणी जे हिन एतिजाज दौरान अमर सिंधुअ ते लॻल इल्ज़ाम बैदि अमर सिंधु शागिर्दियाणी जे समूरनि इल्ज़ामनि खे बेबुनियाद करार ॾींदे चयो आहे त हू हमेशह शागिर्दियाणी जे भलाईअ लाइ आवाज़ उथारे थी
ऐं अहिड़नि इल्ज़ामनि जी मज़म्मत करे थी। असांखे कमेटी जेका असां यूनिवर्सिटी कोड मुताबिक़ हॉस्टल मैनेजमेंट कमेटी थींदी आहे त जेकॾहिं कंहिं क़िस्म जो को अहिड़ो इशू आहे या न आहे त जीअं हिक खां वधीक मेंबर वञी उनखे ॾिसी सघनि उन मामले खे। जीअं त ही हॉस्टल जी प्रोवोस्ट ऐं शागिर्दनि जे दरमियान जेका ॻाल्हि पई हली हिकिड़ी 7 रुकनी कमेटी ठाही वई हुई जेका हॉस्टल मैनेजमेंट कमेटी आहे। उन मैनेजमेंट कमेटी जेका असां उनखे मीटिंग लाइ सॼो वियो ऐं उहा मीटिंग शेड्यूल थी हुई जेका जंहिंजो मां हिसो हुयसि। अदरवाइज़ न मां प्रोवोस्ट आहियां न मुंहिंजो मारवी हॉस्टल जी कंहिं बि मैनेजमेंट जे कंहिं बि अफेयर सां मुंहिंजो को तालुक़ु आहे। असां मीटिंग में रुगो मां अकेली कोन हुयसि, 6 मेंबर ॿिया बि हुआ। 7 मेंबरनि मां हिकिड़ी मेंबर एब्सेंट हुई। 7 प्रोफेसर्स 2 छोकिरियुनि खां जेका उहे कमेटी जे आॾो पेश थियूं हुयूं जिन सां ॻाल्हि ॿोल्हि थी। यूनिवर्सिटीअ जे अंदरि पैदा थियल सूरताल ते इल्मी अदबी तोड़े जो समाजी हलकनि बि ॻणतीअ जो इज़हार ज़ाहिर कयो वियो आहे। उन जे लाइ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मथां उहो फर्ज़ थो बणिजे त हू यूनिवर्सिटी अंदरि बहितर माहौल जोड़ण लाइ अमली क़दम खणे। कैमरामैन रहमान जमालीअ सां गॾु अज़ीम बारी जो KTN न्यूज़ जामशोर।